अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। गढ़ी आसीन तालुके जो कदीमी ॻोठ अमन खान खखराणी बि बरसाती आफ़त जे वर चढ़ी वियो। गढ़ी आसीन लॻ कदीमी ॻोठ अमन खान खखराणी में बरसाती आफ़त सबबि केतिरा ई घर ड्रही पट पइजी विया। फसल बरसाती पाणीअ हेठि अची तबाह थी विया। ॻोठाणा घरनि रहण सबबि खुलियल आसमान हेठि परेशान हाल ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। ॻोठाणनि वक़्ती गवर्नर सिंध असेंबली स्पीकर आगा सिराज दुरानी DC शिकारपुर ऐं AC गढ़ी आसीन खां वावर जी अपील कंदे चयो त हिन मुश्किल वक़्त में असांजी वावर कई वञे, राशन मुहैया करे टेंट सिटी लॻाए ॾिनी वञे त जीअं असांजा मारवाड़ा मींहं ऐं उस खां बची सघनि। उन मौक़े ते हुननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त असांजा घर ड्रही पट पइजी चुका आहिनि। असांखे सरकारी ख़र्च ते को माण्हू निमाइतूं न को बि को तक वारो चूंडियल को बि न आयो आहे। असांजा घर गाडड़ा सॼा किरी पिया आहिनि, पधर ते वेठा आहियूं खुलियल आसमान ते। भई अॼु 10-15 ॾींहं आहे, हेॾी गोॾे जहिड़ी ॿोॾ लॻी पई आहे, पेर पची पिया आहिनि, हथ पची पिया आहिनि, ॿचिड़ा असां बुख ते वेठा आहिनि। हिकिड़ो छापर असांखे हिकिड़ो टेंट बि कंहिं हिन महिल न ॾिनो आहे, राशन त परियां पर हिकिड़ो टेंट बि कंहिं न ॾिनो आहे। हिक जे करे भॼी थकिजी पिया आहियूं, को बि लड़ी न आयो आहे। बाक़ी वॉन्ट जे महिल अचनि था त पोइ 10 गाॾियूं 15 गाॾियूं अची अची भॼनि थियूं, वारो कयो अथई वॉन्ट ॾियो, हीअं कयो। 14 सालनि वारा बि मुअल माण्हुनि जा बि उधर खायूं कनि था, पोइ ओॾी महिल हर शइ यादि अचे थी। हाणे असां काल कुताऊं ॿिलाऊं, असां ग़रीबनि जो केरु ख़्यालु कंदो। असां रड़ियूं करे हिक करे वञूं था, हर को पंहिंजे वस वारा ने जेके पंहिंजे हिसाब सां पंहिंजनि खे ॾियनि था राशन। असांखे कंहिं बि हिन महिल हिकिड़ो किलो अटे जो बि न मिलियो आहे। पर हाणे असां पाण परेशान थी विया आहियूं। 14-15 ॾींहं भॼी कल्ह ॻड़ी वियासीं, जिते ॾिसूं था उते वञूं था, को बि असांखे राशन न मिलियो आहे। पिया नी असांखे खटां उबड़ियूं कयूं वेठा आहियूं। असांखे अपील कयूं था वज़ीर आज़म खे, मुराद अली शाह खे, जेको असांखे सरकारी ख़र्च ते पंहिंजा घर ठाहिराए ॾिना वञनि। ख़बरुनि जी दुनिया।